काफ़ी साल पहिरियां असां पंहिंजे ॻोठ में उताक ते वेंदा हुआसीं। उताक जो हिकिड़ो वॾो तमामु ख़ूबसूरत वण आहे जिते सॼे ॻोठ जा माण्हू अक्सर कचहरी करण ईंदा आहिनि। उन वण जे हेठां हिकिड़े ॾींहुं वेठा हुआसीं त हिकिड़ो ढारे हणण वारो फ़क़ीर अची वियो। हाणे असां सभिनी खे अची रोशो लॻो त ढारो हणायूं त असांजो ईंदड़ वक़्तु कीअं थो अचे। अक्सर तव्हां इहा शइ ॾिठी बि हूंदी। फ़क़ीर खां हिकु हिकु माण्हूअ सभिनी ढारो हणायो। फ़क़ीर बि पंहिंजी रोज़ी कंदो रहियो। असां ईअं वेठा हुआसीं त असांजे ॻोठ जो हिकिड़ो कुराड़ो शख़्स हुयो जो सभिनी ॻोठ वारा रोशे तहत उनखे चयो त तूं बि ढारो हणाए। उन शख़्स चयो छॾ बाबा, मां ढारो कोन थो हणायां। सभिनी उन ते ज़ोर भरियो, बाबा तूं ढारो हणाए, तुंहिंजा पैसा फ़क़ीर खे असां था ॾियूं। हिन आङुर खे ॾिसे थो, हिन आङुर खे ॾिसी, हिन आङुर खे हीअं चौधारूं। तुंहिंजो मसइलो इहो आहे, तुंहिंजो जेको भाॻ आहे न उहो समुंड जे परे किनारे ते पियो आहे जिते पाणीअ जी छोली बि कोन थी पहुचे, हवा बि उनखे लोॾे नथो सघे, पर पियो बि ऊंधो आहे। वारी